कराची के धनीबख्श ॻोठ में पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगवान पांदी खान बुगटी ऐं उनजी बिरादरी के आजियाणो ॾिनो वियो ऐं कार्नर गॾिजाणी कोठाई वई। कार्नर गॾिजाणी में NA 234 जे उम्मीदवार हाकिम अली जिस्कानी, ताज मोहम्मद वसाण, हुसैन बख्श नारेजो, बशीर खासकेली, नदीम चांडियो, गुलशन सैयद, टेन सिटी जो सरबराह सैयद अमन शाह शिरकत कई। पाकिस्तान पीपल्स पार्टी के सरबराहन GNP न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी जो तो मंशूर तव्हांखे ख़बर आहे त घर ॾियणु ऐं भाईचारे खे हथी ॾियणु ऐं जेकी बि हिते दोस्त आहिनि हिते वेठा आहिनि इहे पीपल्स पार्टी जे दौर में ई वेठा आहिनि ऐं अछो कपिड़ो लटो ऐं मकान जेको आहे पीपल्स पार्टी जो नारो आहे। सो अॼु असां पांदी खान खे जेको आहे त पीपल्स पार्टी में वेलकम कयो आहे ऐं असांजी जेको आहे त इन में ख़ुशी बि आहे छाकाणि त असांजा जेकी बिरादरी जा जेके जवान आहिनि जेके हिते कमु करनि पिया ॿिनि जे ख़ातिर मां सम्झां थो उहे पराया हुआ रस्ते में छॾे हलिया विया ऐं असां जेकी बि आहियूं पाण में सिंधी ऐं बलोच या पठान हितां जा जेकी रहाकूं आहियूं पाण में भाइरूं ऐं ईंदड़ इलेक्शन में बि इनशाला असां गॾिजी कमु कंदासीं। जीअं त अॼु असां हिते बुगटी बिरादरीअ जे मुअज़्ज़िज़ दोस्तनि वटि साईं पांदी खान ऐं ॿिया जेके बि हितां जा उनखे वेलकम बि चऊं था छो त हू असांजे पीपल्स पार्टीअ में अची चुका आहिनि ऐं हीअ पाकिस्तान जी वॾी पार्टी आहे ऐं हिन पाकिस्तान जे वॾी पार्टीअ में हिन कराचीअ खां वठी कश्मीर ताईं ऐं गिलगित ताईं पंजाब हुजे या बलूचिस्तान हुजे गवादर पसनीअ ताईं ही पीपल्स पार्टीअ जो हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो हक़ीक़ी समुंड हूंदो आहे पाणीअ जो हे माण्हुनि जो समुंड आहे हिन में। आयल क़यादत के मां तहे दिल से शुक्रिया अदा कयां थो। ये कुछ महीना अॻु असां सईद गनी वकार भाई ॾे शमूलियत इख्तियार कईसीं। अॼु दोस्त असांखे वेलकम करण लाइ आया, असांजी चांहि पीतऊं। मां हाकिम जिस्कानी साहब जो, बशीर खासकेली साहब जो, इन सां गॾु आयल तमामु पार्टी उहिदेदारनि जो तहे दिल सां शुक्रिया अदा करणु चाहियां थो कि जेकी अॼु हे हिन हल्के में आया। बेसिकली तौर पे पीपल्स पार्टी जॉइन करण जो मक़सदु असांजो इहो हो कि असांजे जेको NA 242 ऐं हाणे जेको NA 235 ठहियलु आहे टोटल अगरि बेसिकली बुनियाद ते ॾिसी वञे 70% हिते ॻोठ आबाद आहिनि ऐं ॻोठनि खे हमेशह पीपल्स पार्टी दिफ़ा कई आहे, सिंधी माण्हुनि जे लाइ दिफ़ा कई आहे। बाक़ी कहिड़ी बि जमायतूं आया उन्हनि जी कोशिशि इहा रही कि जिते इहे ॻोठ आहिनि उन्हनि खे मिसमार कई वञे। पर बहरहाल पीपल्स पार्टी जी क़यादत ऐं पीपल्स पार्टी जी ज़िले जी क़यादत इन शयुनि खे पहिरें बि दिफ़ा कंदी आई। तो इनशाला इन ॻाल्हि खे ॾिसी असां पंहिंजे सिंधी भाइरनि सां ऐं सॼे हल्के जे अंदरि जेका बि बिरादरियूं क़ौमूं रहनि था असां उन्हनि सां गॾूं ऐं तंहिं करे असां पीपल्स पार्टी जॉइन कईसीं कि असां आवाम जी ख़िदमत करे सघूं। पीपल्स पार्टी हिकिड़ी मज़लूमनि जी पार्टी आहे। असांजे शहीद ज़ुल्फ़िकार अली शऊर भुटे साहब ई ॾिनो ऐं जेको रोटी कपिड़ा और मकान भुटे साहब जेको मंशूर हो उन ते अलहमदिल्ला असांजे जेके बि पीपल्स पार्टी जा जेके बीठल आहिनि MP MLA ऐं तमामु बहितरीनु माण्हू आहिनि ऐं भुगटी बिरादरी खे असीं मुबारकबाद ॾियूं पीपल्स पार्टी में दाख़िल थियण ते ऐं इंशाअल्लाह ताला हिन जेके बि मसइला हूंदा ऐं सुठी जॻह जेको पीपल्स पार्टी जेका इहा वाहिद पार्टी आहे मज़लूम ऐं ग़रीब आवाम जी पार्टी आहे जेका हिन जा मसइला हल करे सघे थी। ही जेका भुगती बिरादरी शमूरत अॼु खां पहिरियों करे चुकी आहे पर पीपल पार्टी में असांखे ॿियो रस्तो ई कोन्हे सिंधियुनि माण्हुनि बलोचनि खे इलाइक़े में हे जेके आबादियुनि में रहण वारा बग़ैर पीपल पार्टीअ खां अगल जेको गवर्नमेंटियूं रहियूं आहिनि जेके आयूं आहिनि माना पैरासूटर त उहे जेको आहे त असांखे सदाई नज़रअंदाज़ कयूं। माशाअल्लाह हिन वक़्तु पीपल पार्टी गवर्नमेंट में तव्हांखे कराचीअ जे हर कोने में सिंधीअ माण्हू जी इज़त आहे। दफ़्तर में वञूं, होटल ते, रस्ते ते वञूं, अॻे असां वटि ईअं ॾेख ॾींदो ॼणो असांखे वानिया वज़ीरिस्तान में था रहूं पिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी पाकिस्तान जे अंदरि वाहिद उहा जमायत आहे जो उन जे लीडर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुटे हिकु माण्हू हिकु वोट माना जेतिरा बि इंसान आहिनि उन जे वोट जी उन जी हैसियत जी बराबरी जी वैल्यू ज़ुल्फ़िकार भुटे ॿुधाई। जॾहिं 5 साल अगरि ॿियूं पार्टियुनि जो को MP हिते थी करे बि पाण ई जेकॾहिं बेरोज़गार वेठो हुजे असांजे माण्हुनि खे उहो छा करे ॾींदो। जीअं हलीम आदिल शेख हुयो या करीम बख्श गबोल हुयो उहे 2 MP आहे जेकॾहिं तव्हां असांजे उन इलाइक़े में वेंदो करीम बख्श गबोल बि कंहिंखे हिकु माण्हू खे बि का सहूलियत न ॾिनी। तंहिंजे करे हाणे हितां जे माण्हुनि इहो फ़ैसिलो कयो आहे त असां अहिड़ी पार्टी सां हुजूं जेका हमेशह हुकूमत में अचे थी ऐं हमेशह माण्हुनि जा कम कराए थी ऐं आवाम जो कमु करे थी। उन ई सिलसिले में हिननि दोस्तनि बि कुझु वक़्तु अॻु में पाकिस्तान पीपल्स पार्टी में ऐलान कयो हो ऐं असांजा ही तमामु मौज़ूद ऐं तमामु पुराणा हिन इलाइक़े जा रहंदड़ माण्हू आहिनि जिन जूं हिन इलाइक़े खे ठाहिण में
बज़ाते ख़ुदि ई हिन बिरादरी जूं तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि मूंखे ज़ाती तरह ख़बर आहे ऐं सम्झां थो त हीअ असांजे MNA जे कैंडिडेट हाकिम जिसकाणी जो एरिया आहे ऐं हिननि दोस्तनि जी हिन मुहबत ऐं हिन अहसास असांखे वधीक हिन शिदत में आंदो आहे असां पंहिंजे माण्हुनि जो ख़्यालु रखूं ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ